पूंठ लॻी साहेड़ी भॻी। थोड़ी ॻाल्हि ते दोस्त खां रुसी वञणु। ज्योतिअ मनीषा सां थोड़ी मस्ती कई त मनीषा हुन सां ॻाल्हाइण ई बंदि करे छॾियो। अॼुकल्ह जी दोस्ती त अहिड़ी आहे जो ठूंठ लॻी साहेड़ी भॻी। टकरीअ खे सूर थिया ॼाई कुई। वॾीअ कोशिश जो न जहिड़ो नतीजो निकिरणु। सुबुह खां शाम ताईं तलाउ में कुंडी विझी वेठो हो, पर पकड़ियई रुगो हिकिड़ी नंढड़ी मच्छी। उनखे चइबो आहे त टकरीअ खे सूर थिया ॼाई कुई। टुंडनि में मंडो पहलवान। कमज़ोरनि जे विच में थोरी हिमत वारे माण्हूअ जो बि मान थींदो आहे त सुरेश बि डिॼणो, पर चोर खे पकड़ण में मदद त कयई। ॿियनि में त एतिरी बि हिमत कान्हे। इहो थियो टुंडनि में मंडो पहलवान। थरो आहे थण ते न कण ते। हर मुल्क जो गुज़रान चौपाए माल थण ते आहे, न कि अनाज कण ते। हिन साल बरसाति सुठी पवण करे थर जा चौपाई माल वारा ॾाढा ख़ुशि थिया आहिनि, छो त थरो आहे थण ते न कण ते। थधो घड़ो पाण खे पाण ई छांव में विहारे। सुठे सुभाउ वारो माण्हू हर कंहिंखे वणंदो आहे। दीपक जिते बि वञे थो पंहिंजे मिठे सुभाउ करे हर दिलि अज़ीज़ थी थो वञे। इन करे चइबो आहे त थधो घड़ो पाण खे पाण ई छांव में विहारे। थुल्हो खाइजे थुल्हो ॻाल्हाइजे। साफ़ सिधी ॻाल्हि चवणु। तूं मूंसां सिधो ॻाल्हाए। अंदरि हिकिड़ी ॿाहिरि ॿी करे ॻाल्हाइण बदिरां जेकी चवणो अथई सो साफ़ सिधे नमूने में चई ॾे, छो त मां विश्वास कंदो आहियां त थुल्हो खाइजे थुल्हो ॻाल्हाइजे। थोरे खटे घणी बरकत। थोरे नफ़े सां कमायल धन बरकत वारो हूंदो आहे। दिलीप थोरो नफ़ो रखी धंधो शुरू कयो त खूब विकिरो थियण करे सुठी कमाई थियण लॻी अथसि। इन करे चइबो आहे थोरे खटे घणी बरकत। थोरो ॾिसी अरहो न थिजे, घणो ॾिसी सरहो न थिजे। हर हालत में संतोष रखणु। दोस्त दिलि न लाहे। अॼु नुक़सान आहे त सुभाणे फ़ाइदो बि थींदो, पर फ़ाइदो ॾिसी फूंड में न भरिजी वञिजे ऐं नुक़सान ॾिसी दुखी न थिजे। इन करे चइबो आहे त थोरो ॾिसी अरहो न थिजे, घणो ॾिसी सरहो न थिजे। खटियो खाए मदारी, लठियूं खाए भोलड़ो। फ़ाइदो हिक खे मिले ऐं मार ॿिए ते पवे। कंपनीअ चोरीअ जो माल विकियो, मालिक छुटी वियो, पकड़जी पियो नौकर। इन करे चइबो आहे त खटियो खाए मदारी, लठियूं खाए भोलड़ो। खाटाऊ पुठि कणो बि भलो। ऐब वारो माण्हू कमाईंदड़ वणंदो आहे। सुरेश खे शराब पीअण जी आदत आहे, पर हू कमाइण में होशियार आहे। इन करे घर जा सभु भाती हुनखे भाईंदा आहिनि, छो त खाटाऊ पुटु कणो बि भलो। खाधे खां ॾिठो भलो। मुल्क जी ॼाण घुमण सां मिलंदी आहे। होटल में 200 रुपया ख़र्चण जे बदिरां हल त हली पूना घुमी अचूं, छो त खाधे खां ॾिठो भलो। खाधे खूह बि खुटी वञनि। आमदनी न हूंदी त माण्हू खुटी वेंदो। श्रीचंद हुओ त शाहूकार, पर कोई कमु कोन कंदो हो, आख़िर खुटी पियो। इन करे चइबो आहे त खाधे खूह बि खुटी वञनि। खाइजे दिलि पसंदि, पहिरिजे लोक पसंदि। घर में भली रुखो सुखो खाइजे, पर ॿाहिरि निकिरजे शान सां। खाधो भले पंहिंजी मर्ज़ी सां खाइजे, पर कपिड़ो अहिड़ो पाइजे जेको शानाइतो लॻे। इन करे चइबो आहे त खाइजे दिलि पसंदि, पहिरिजे लोक पसंदि।
खीरु ॾींदड़ गांइ जूं लतूं बि सुठियूं। फ़ाइदे लाइ तकलीफ़ बि सहणी पवंदी आहे। सरकारी ग्रांट वठण लाइ पंध त करणा ई पवंदा। इन करे चइबो आहे त खीरु ॾींदड़ गांइ जूं लतूं बि सुठियूं। खीर जो खायल जण फूके पीए। हिकु भेरो नुक़सान थियण ते ॿिए दफ़े अहिड़ो ई कमु सोचे सम्झी करणु। पंहिंजे भाईवार जी दगा जे करे ज्ञानचंद खूब नुक़सान पातो। हाणे त हू पंहिंजे दोस्तनि ते विश्वास करण खां बि कीॿाईंदो आहे। इन करे चइबो आहे त खीर जो खायल जण फूके पीए। फुटल वाणियो वयूं संभाले। पुराणी ओधर ॻोल्हणु। प्रेम खे धंधे में जॾहिं नुक़सान पियो तॾहिं पुराणा हिसाब जाचे ओगड़ करण निकितो त मतां कंहिं वटां कुझु पैसो मिली पवे। इन करे चइबो आहे त खुटल वाणियो वयूं संभाले। खूह जी मिटी खूह खे। जंहिं ज़रिए आमदनी थियणु उन ज़रिए ख़र्च बि थियणु। पोटे ॼमण ते सेणनि जेको ॾिनो उन खां वधीक संदन ॿारनि खे ख़र्ची ॾिनीसूं। खूहनि जो मुंहुं बंदि करणु सवलो, माण्हुनि जो वात बंदि करणु ॾुखियो। माण्हू हर ॻाल्हि जी पचार कंदा ई रहंदा आहिनि। कमल बाक़ाइदे माइटनि जी मर्ज़ीअ सां कोर्ट में शादी करे आयो त पाड़े में हुलजी वियो त कमल छोकिरी बजाए आयो आहे। हाणे कंहिंखे सच ॿुधाइजे। इन करे चइबो आहे त खूहनि जो मुंहुं बंदि करणु सवलो पर माण्हुनि जो बंदि करणु ॾुखियो। खोपरीअ मत न्यारी। जुदा जुदा माण्हुनि जा अलॻि अलॻि वीचार थींदा आहिनि। इंदर जी 5 लखे जी लॉटरी लॻी त हर को पंहिंजी पंहिंजी सलाह पियो ॾे। को चवे वॾो घर वठ, को चवे नई कार वठ, त को चवे बैंक में व्याज ते रखी छॾ। मतिलब त खोपरीअ मत न्यारी। खेती सिर सेती। पंहिंजो कमु पाण ई संभालणु घुर्जे। कुनाल, जे तूं पंहिंजी वाड़ीअ जी नज़रदारी नौकरनि ते छॾींदे त तोखे सुठियूं भाॼियूं न मिली सघंदियूं। ॿियनि जे आसरे माल जे विकिरे जो कमु छॾींदे त घाटो ई थींदो, छो त खेती सिर सेती। गंजो खनण खां न रहे। आदत छॾणु ॾुखी आहे। छोकिरो ॾाढो हरकती अथसि, केतिरो सम्झाइण खां पोइ बि भञ डाह खां सवाइ रहे ई नथो, जीअं गंजो खनण खां न रहे। गंजे जे मथे में न जूं न लीख। परेशानियुनि खां छुटल हुअणु। भाई सतराम कोई कमकार त कंदो कोन्हे, भाउरनि वटि पलिजे पियो। टुकार या सुकार जी हुन खे कहिड़ी चिंता, छो त गंजे जे मथे में न जूं न लीख। गॾह वारियूं हिंगू ॾियणु। अजायूं वॾियूं ॻाल्हियूं करणु। गिरधारीअ खे को कमु चओ त पियो न टाईंदो, बाक़ी गॾह वारियूं हिंगूं घणियूं ई पियो ॾींदो। गॾह छा ॼाणे गीहरनि मां। बेअकुल खे सुठाईअ जी ख़बर कोन हूंदी आहे। बेवकूफ़ खे इहा ख़बर ई कान्हे त सेठ हुन सां कहिड़ा भाल थो भलाए। इन करे चइबो आहे त गॾह छा ॼाणे गीहरनि मां। गजन वारा न वसनि। अजाई ॿ टाक हणणु। मूंखे ख़बर आहे त हेमू सिर्फ़ वॾियूं वॾियूं ॿटाकूं हणी ॼाणे, कमु त हुन खां थींदो ई कोन। इन करे चइबो आहे त गजण वारा न वसनि। गिदरो किरे कातीअ ते त बि गिदरे खे जोखो, काती किरे गिदरे ते त बि गिदरे खे जोखो। हर हालत में नुक़सान। छोकिरी इस्पताल में वियम करे त बि ख़र्च माइटनि ते, जे माइटनि में करे त बि ख़र्च माइटनि ते। मतिलब त गिदरो किरे कातीअ ते त बि गिदरे खे जोखो, काती किरे गिदरे ते त बि गिदरे खे जोखो। गिदड़ डाख न पुॼे, आखे थू खटा।
शइ न मिलण ते उनखे ख़राब चवणु। जॾहिं राम खे स्कूल में नौकरी न मिली त चवण लॻो मास्तरीअ में छा रखियो आहे। इनखे चइबो आहे त गिदड़ डाख न पुॼे आखे थू खट। गिदड़ डाख न पुॼे आखे थू खटा। शइ न मिलण ते उनखे ख़राब चवणु। जॾहिं राम खे स्कूल में नौकरी न मिली त चवण लॻो मास्तरीअ में छा रखियो आहे। इनखे चइबो आहे त गिदड़ डाख न पुॼे आखे थू खट। गूंगे जो इशारो गूंगो ई सम्झे। ॻुझनि इशारनि जो इस्तेमालु करणु। सेठ जो इशारो सम्झी नौकर ग्राहक खे ॿीणो अघु ॿुधायो, छो त गूंगे जो इशारो गूंगो ई सम्झे। ॻोह खे खणे खुटी त ॻोल्हे शिकारियुनि जा घर। हथ वठी मुसीबत खे सॾु करणु। रीझू वीचारो पाड़े वारे जी चोरीअ जी रिपोर्ट करण वियो। हाणे पुलिस मां संदसि जान नथी छुटे। इनखे चइबो आहे त ॻोह खे खणे खुटी त ॻोल्हे शिकारियुनि जा घर। गुड़ ॼाणे गुड़ जी ॻोथरी ॼाणे। पंहिंजे हाल जी पाण खे ख़बर। निर्मला जो घोटु रहे परॾे ऐं पुटु अथसि निकम्मा। घर कीअं थी हलाए कंहिंखे ख़बर। इन करे चइबो आहे त गुड़ ॼाणे गुड़ जी ॻोथरी ॼाणे। घर में घर ॿुॾी वञी मर। घर में ॿिए कंहिंखे घर करे रहणु सुठो न आहे। पंहिंजे ई घर में गोपाल जे कुटुंब खे मसवाड़ ते कमिरो ॾिनो अथई, इहो ठीकु न आहे। छो त चवण ई आहे त घर में घर ॿुॾी वञी मर। घर जो पीर चुल्ह जो मार्ग। पंहिंजनि में क़दुरु न थींदो आहे। गौतम होशियारु डॉक्टर आहे पर पाड़े में कोई पुछेसि ई नथो। इन करे चइबो आहे त घर जो पीर चुल्ह जो मार्ग। घर जी बि कजे त पर जी बि कजे। घर ऐं समाज ॿिन्ही जी जवाबदारी निभाइणु घुर्जे। सेठ धरमदास ग़रीब ॿारनि जी पढ़ाईअ में मदद करण लाइ ट्रस्ट खोलियो आहे ऐं स्कूल बि खोलाया अथई, पर पंहिंजनि ॿारनि ॾांहुं ध्यानु ई कोन ॾिनई। ॿई पुट 5हों दर्जो बि पास न करे सघिया। इन करे चइबो आहे त घर जी बि कजे त पर जी बि कजे। घर जो भेदी लंका ढाहे। पंहिंजे माण्हूअ जो विश्वासघाती थियणु। सेठ खे ॾाढो नुक़सानु रसियो, छो त धंधे जूं अंदरूनियूं ॻाल्हियूं दुकान जे पुराणे नौकर ॿियनि दुकानदारनि खे ॿुधायूं। इन करे चइबो आहे त घर जो भेदी लंका ढाहे। घड़ीअ जा घड़ियाल। वक़्तु बदिलजण ते भरोसो कोन्हे। ज़िलज़िले में हज़ारे घर ज़मीन दोज़ थी विया, बसि घड़ीअ जा घड़ियाल थी विया। घणे ज़ाले घर न हले, घणे मर्दे हड़ न हले। कमु करण वारा घणा हुजनि पर जवाबदारी कंहिंजी न हुजे त कमु ठीकु न थींदो। पार्टीअ में कमु करण वारा नौकर त घणा ई आहिनि, पर हर को ॿिए खे कमु करण लाइ पियो चवे। इन करे कमु थिए ई कोन थो। इन करे चइबो आहे त घणे ज़ाले घर न हले, घणे मर्दे हर न हले। घणे खैं छपर खॼी पवे। यकमुश्तीअ सां सफलता मिले थी। पंचायत जे सभिनी माण्हुनि हिक ॿिए जे सहकार सां कमु कयो त सॼे शहर जी सफ़ाई थी वई। इन करे चइबो आहे त घणे खैं छपर खॼी पवे। घणे खाधे घणी बुख। तृष्णा पूरी थियण जी न आहे। दौलत राम वटि जेतिरो पैसो वधीक अचे थो ओतिरी वञे थी संदसि लालच वधंदी। इन करे चइबो आहे त घणे खाधे घणी बुख। घणो अकुल घर जो घाटो। घणी दलीलबाज़ी करणु नुक़सानकार आहे। शेयर बाज़ार जी घणी ॼाण रखण सबबि अची सटे जी आदत पियसि, जंहिं मां पियुसि घाटो। इन करे चइबो आहे त घणो अकुल
घर जो घाटो। घिड़िया से चढ़िया। हिमथ वारो ई कामयाब थिए थो। छो पियो धंधे शुरू करण में देर करी? हिम्मत ॿधी कम चालू कर, छो त जेकी घिड़िया से चढ़िया। घुर उन खां जो ॾई न पचारे। ईश्वर खां सवाइ ॿिए कंहिं अॻियां हथ न फैलाइजे। ज़रूरत वक़्तु दोस्त खां कर्ज़ त खयईं, पर दोस्त सॼो वक़्तु सभिनी जे साम्हूं घुर घुर कंदो रहंदो होसि। इन करे चइबो आहे त घुर उन खां जो ॾई न पचारे। घोट कुंवार राज़ी त कोह कंदो काज़ी। वास्तेदार माण्हू पाण में ख़ुशि हुजनि त ॿियो केरु दख़ल छो ॾिए? जे घर जे भातियुनि खे संदन शादीअ में एतराज़ कोन्हे त पोइ कंहिं टीं जे चवण खे कहिड़ी माना आहे? छो त घोट कुंवार राज़ी त कोह कंदो काज़ी। घोट माउ खां अहनर माउ तकड़ी। घटि वास्तेदार माण्हूअ जो दस्तअंदाज़ी करणु। मुरली सूट जो कपिड़ो पंहिंजे भाउ खां पसंदि करण आयो त उते संदसि पाड़े वारे यकदमि चवणु शुरू कयो त हीअ डिज़ाइन त पुराणी आहे। इन खे चइबो आहे त घोट माउ खां अहनर माउ तकड़ी। हणी ॾींदे वार खुसनि त खुसण ॾे। सही कमु करण सां जे कुझु नुक़सान पवे त भली कजे। पंधु करणु सिहत लाइ सुठो आहे ऐं जे पंधु करण सां थोरी थकावट थिए त भली थिए। इन करे चइबो आहे त फणी ॾींदे वार खुसनि त खुसण ॾे। फाथे खां पोइ फथगण कहिड़ो? कंहिं बि कम में हथ विझण खां पोइ अध में छॾणु मुश्किल थींदो आहे। दोस्त जे घर ठहिराइण जी ज़िमेदारी खई अथई त पूरी कर। हाणे दाह करण मां फ़ाइदो कोन्हे। इन करे चइबो आहे त फाथे खां पोइ फथगण कहिड़ो? फेरंदे घेरंदे ना मर्दांदी, मर्दांदी एक। सचा माण्हू पंहिंजो वाइदो हमेशा पाड़ींदा आहिनि। दीपक जेकी चए सो ज़रूर पूरो करे। दिनेश वांगुरु रोज़ ॻाल्हि मटाईंदो कोन्हे। इन करे चइबो आहे त फेरंदे घेरंदे ना मर्दांदी, मर्दांदी एक। फिठ बुझो कज पर गीह ज़रो ॾिज। बेईमान माण्हूअ खे इज़त खां वधीक पेट प्यारो हूंदो आहे। विनोद अहिड़ो त नौद आहे जो केरु चार गारियूं ॾेई नोट हथ में रखेसि त हू नोट मिलण ते ख़ुशि थींदो ऐं गारियुनि जो ख़्यालु न कंदो। मतिलब त फिठ बुझो कज पर गीह ज़रो ॾिज। फिथल गिदरो पितरनि निमित। निकमी शइ जो दान करणु। अॼु गीता फ्रिज साफ़ कयो त जाम पारूं थियूं भाॼियूं निकितियूं। घोट खे चयईं त ही सभु मंदर जे भंडारे में ॾेई अचो। इन खे चइबो आहे त फिथल गिदरो पितरनि निमित। फिफड़ न गोश्त, कामूरो न दोस्त। सरकारी अमलदार ॾिसण में स्वार्थी थींदा आहिनि। जीअं फिफड़ ॾिसण में वॾा हूंदा आहिनि पर उन्हनि में मांस कोन हूंदो आहे, तीअं कामूरा बि ॾिसण में वॾा हूंदा आहिनि पर दोस्त न थींदा आहिनि। इन करे चइबो आहे त फिफड़ न गोश्त, कामूरो न दोस्त। फुड़ीअ फुड़ीअ तलाव। थोरो थोरो गॾु करण सां घणो थी पवंदो। हर महीने बैंक में थोरो बि जमा कबो त कुझु सालनि में 1000 रुपया गॾु थी वेंदा। इन करे चइबो आहे त फुड़ीअ फुड़ीअ तलाव।